बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजे साम्हूं खोलिया महीने में घणो कमाए वठी थो इन असांजो टारगेट जेको आहे न अंब में सही रहिया टारगेट असांजो 1 करोड़ जो। असां ॿिन्हिनि जो ॿी ॻाल्हि जेकी आहे न रमज़ान खां पहिरीं 3 ॾींहं पहिरीं आई हुन में लखो रुपया नुक़सानु कयो। मां चयमि न कमु करिणो आहे त करिणो आहे, मां सभु वञनि। पोइ कमाई घणो आख़िर में? आख़िर में साईं सही रहिया तव्हांखे 12 लख रुपया। वालिद साहब मज़ूरी कंदो आहे अनाज मंडी में। हा बिज़नेस जो शौक़ु आहे असांखे पंहिंजो। निंड जो क़तल कंदा आहियूं असां पंहिंजी निंड जो। हा ऑर्डर जो बि ईंदो आहे, कुझु कमीशन ते ॾींदा आहियूं। अच्छा हा हे देसी आहे माशाल्लाह। कलर ॾिसो, माल ॾिसो। ही माल कॾहिं आयो तोड़? इनखे साईं 4 ॾींहं थी विया आहिनि। 4 ॾींहं। शौक़ु हो पंहिंजो अमीर थियण जो। अमीर थियण जो शौक़ु आहे। रोज़ माना 500 पेटी कढी तो अंब जी। हाँ 2000 जो टारगेट है। इनसे पूरी स्टोरी सुनते हैं कैसे इन्होंने काम स्टार्ट किया था। थोड़ी थोड़ी इन्होंने बताइए, बता रहे थे कि इनके वालिद मजदूरी करते हैं। पोएं साल स्टार्ट किया 13,000 का मां अंब जो। सोचे समझे शाही में हिकिड़े ॾींहं में मां 7.5 लख रुपया नुक़सान कयो आहे। हिकिड़े ॾींहं में कमाई घणो कमायो? हिकिड़े ॾींहं में गंज कमायो 5 लख भी कमाया हुयो साईं। 22 न भले लिखियल हुजे, हाणे 22 थोरी न। 4 4 ऐं 4 8 8 ऐं 3 11 11 14 15 पेटी आहे यार। सही है माशाल्लाह। ही घणी पेटी पियो हलाई हिते? ही सस्तो आहे। हाणे मूंखे तूं पंहिंजी स्टोरी ॿुधाए ऐं इहो बि तोखां पुछां थो, तूं डेली घणो कमाए वठी ईंदो या महीने जो हिसाबु आहे? कीअं स्टार्ट थियो? तुंहिंजो वालिद साहब छा कंदो? कीअं तूं हिते आए, कॾहिं आए? 1 करोड़। 1 करोड़ रुपए? जी जी। कितने महीनों में? अच्छा, आपको देखकर कुछ लोग ऐसे बोलेंगे यार इसने कभी 1 करोड़ साथ देखे? मैं नहीं बोल रहा। ये देखो, ये मेरा हुलिया देखो। उसमें भी हमने माशाल्लाह गंज 20 लाख रुपए 2.5 महीने में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं न्यूज़ सब्जी मंडी हैदराबाद में मौजूद हूँ। यहाँ पर आज सब्जी पर व्लॉग बनाने आया था, लेकिन यहाँ पर मुझे एक बड़ा ज़बरदस्त किरदार मिला है। उस किरदार की आप स्टोरी आखिर तक सुनेंगे तो आप हैरान रह जाएंगे कि कैसे एक नौजवान जो मजदूर था कुछ अर्सा पहले तक, 1 साल पहले तक, आज आमों का कारोबार करता है। उसके गोदाम के आगे मौजूद है, आपको मिलवाते हैं कौन है, इस तरह अपने कारोबार का सफ़र शुरू किया। आइए आपको मिलवाते हैं। अपने भाई का चैनल करें सब्सक्राइब। ये देखें दोस्तों, आपको इस नौजवान से मिलवाते हैं। ये मुझे ऐसे ही चलते फिरते मिला है, इसने अपनी स्टोरी मुझे बताई। ये है अली कोरी। हिंगोरजा डिस्ट्रिक्ट खैरपुर का एक छोटा सा शहर है। नौशर व फिरोज डिस्ट्रिक्ट वहाँ पर ख़त्म होता है और खैरपुर शुरू होता है। वहाँ से ये नौजवान ताल्लुक़ रखता है। ये गोदाम है, दुकान है, क्या है भाई? भाईजान ये दुकान है हमारी। दुकान है? जी जी। सिर्फ आम है यहाँ पर? जी आम है। ये सिंध से बाहर जाता है। सिंध से बाहर कहाँ जाता है? ये पंजाब, मुल्तान, भावलपुर, लाहौर, फैसलाबाद, इस्लामाबाद। अच्छा इहो मूंखे ॿुधाए अली त ही कॾहिं तो दुकान स्टार्ट कयो आहे? तुंहिंजे वालिद साहब कयो, तव्हां कयो आहे? असां पाण कयो। वालिद साहब मज़ूरी कंदो आहे अनाज मंडी में। हा बिज़नेस जो शौक़ु आहे असांखे पंहिंजो। तोखे? जी जी। कूड़ तो ॻाल्हाई वाह, एतिरी उमिरि में तूं कीअं हेॾो सारो कारोबार? एॾो वॾो आहे असांजो टारगेट। अञा वॾो आहे। 500 पेटी रोज़ राति जो लोड थींदी आहे। हा हिते 2 बजे मंझंदि जो ख़रीदारी कंदा आहियूं। अच्छा, निंड जो क़तल कंदा आहियूं असां पंहिंजी निंड जो। अलाए ये निंड त फिटाइणी पवंदी न। रोज़ माना 500 पेटी कढी तो अंब जी। हा 2000 जो टारगेट आहे। 2000 हिन सीज़न में? हिन सीज़न कमु कॾहिं स्टार्ट कयो आहे? आहे पहिरियों साल, हिन साल कयो आहे। पोएं साल कयो हिते हैदराबाद मंडी में। लादान जो पहिरियों साल आहे। अच्छा जी जी। कोई दुकान किराए ते वरितो अथई? जी किराए ते आहे। 12 महीने एग्रीमेंट। अच्छा माशाल्लाह। तरबूज भी ते आयो। हाँ रमजान का तरबूज न छाई या हिंदाणो उन मां कमाई कोन कमाई? हाँ कमायो। केतिरो कमाई? कमायो माशाल्लाह। गंज नुक़सान भी गंज के अंब मां कमाईंदे? हाँ इंशाल्लाह कमाईंदे। 2 साल आहे न। अच्छा, कारोबार कीअं शौक़ु जाॻियो अथई? कारोबार जो बस शौक़ु हो पंहिंजो अमीर थियण जो। अमीर थियण जो शौक़ु आहे? जी जी। जेकी असांखे बुख आहे न उहो मज़दूरी में न आहे, उहो कारोबार में आहे। भला सची ॿुधाए। जी जी। तूं कारोबार पोएं साल खां करीं पियो? जी पोएं साल स्टार्ट कयो 13,000 का मां अंब जो। हा पहिरीं अनाज मंडी उते पोइ मूंखे चने ॿुहारी ॾे, चांहि खणी आ। पहिरीं पंहिंजो ई कंदो हुउमि, नुक़सान थी वियो बसर में। पोइ मां छॾे पंहिंजो कमु स्टार्ट कंदासीं। अच्छा। हा उतां राति लोड थी वियो, वरी तव्हां कल शाम अचो आहे न हिते लोडिंग मज़दूर ईंदा आहिनि शाम जो। लॻे पियो त ही माल जाम हो हिते। डेली हींअर 500 कढींदो? जी जी। ऐं 2000 जो टारगेट? जी। एॾो वॾो रिस्क न खण छोकिरा, सोचे सम्झे। शाही में हिकिड़े ॾींहं में मां 7.5 लख रुपया नुक़सान कयो आहे। ऐं हिकिड़े ॾींहं में कमाई घणो? कमायो हिकिड़े ॾींहं में गंज कमायो 5 लख भी कमाया।
अच्छा, ये भाई बता रहे हैं कि तरबूज में एक दिन 7.5 लाख रुपए नुकसान किया। 3 गाड़ियां थी मेरे पास बाजार के लिए, 16 रोजा था। लेकिन ऐसा भी दिन आया कि एक दिन में 5 लाख रुपए भी कमाए। हाँ, अंबा जो दीदार तो कोन कराई अंब खोले हूंदा खोल न अचो साम्हूं अचो, सिंधड़ी ॾेखारियो न तव्हांखे। सिंधड़ी ॾेखार। जेकी सौगात आहे सिंध जी सौगात तव्हांखे ॾेखारियूं न। हाँ, अंब सां मला तोखे लॻे थो इश्क आहे। अंब सां न कारोबार आहे, इश्क आहे, कहिड़ो बि हुजे, बिज़नेस हुजे। हाँ हा, और शायद अनवर चवंदो आहे न, तो शायद अनवर खां मुताज़ रही आहे। न न उन डटर में मता आयो आहीं। न न उहो ऑनलाइन उहो असांखे सम्झ में ई न ईंदो आहे। असांजा दोस्त कंदा आहिनि दुनियापुर वारा पंजाब में, उन्हनि दुनियापुर। बिस्मिल्लाह रहमान रहीम तव्हांजे साम्हूं खोली आहे, तव्हांजे साम्हूं पधरी आई आहे। अहिड़ो रिज़ल्ट केरी नथो ॾे, सिर्फ़ु कोरी ॾींदो, कोरी ब्रेन आहे। अच्छा, हा, तव्हां पूरी नालो मंडी छा आहे में- तुंहिंजे इन जो गोदाम जो दुकान जो कारोबार जो? RK फ्रूट एंड वेजिटेबल कमीशन, कमीशन जो बि कमु आहे। RK फ्रूट ॾेखार, ॾिसो बोर्ड ॾेखारी दोस्तनि खे। बोर्ड यार ये थोड़ो लही वियो आहे, रमज़ान में आयो आहे न हिंदाणे में। अच्छा। दोस्तों ही हमरा पंहिंजो अथव हिंगोर जा जो आहे कोरी आहे। हिन नौजवान सां मिली ॾाढी ख़ुशी पई थिए त हिन मज़दूरी खां पंहिंजो कारोबार शुरू कयो ऐं माशाल्लाह हींअर महिनत करे पियो ऐं पंहिंजो कारोबार इस्टेब्लिश करण हिन शुरू करे छॾियो आहे। हीअ अथव हिन जो, हीअ ॾिसो मेन सब्जी मंडी वारो रोड आहे। हुतां तव्हां ईंदो न जेको सोनेरी वाह वाह बैंक रोड वठी हाला नाके खां एंटर थींदो जिते पुल पई ठहे, इहो साम्हूं रोड अचे पियो। हीअ सोनेरी बैंक उन बिल्कुलु साम्हूं हीअ आहे हिन भाउ जो अंबनि जो कारोबार, जेके होलसेल में खपे, चिल्लर में खपे, हिकु ॿ पेटी खपे उन ॾींदे। हा, ऑनलाइन भी डिलीवरी कंदा TCS। अच्छा, हा, नंबर मुंहिंजो क्या नंबर तूं ॾे भला। नंबर वारो हा, नंबर ॾींदो कोन्हे पर तुंहिंजो ध्यानु यार, तूं मूंखे ख़ुशी पई थिए त असांजा नौजवान महिनत करे अचनि पिया। पार्टनर आहे असांजो। ही पार्टनर आहे, जेके बि खपे इन जो नंबर ॾियां थो, तव्हां डायरेक्ट हिन सां राब्तो कयो ऐं घुराए सघो था। शिकायत अचे मूंखे ॿुधाइजो, वरी वापसि न न न न हिते उछलींदोसांसि पेटी। अलाए हिकिड़े गारंटी वारो माल हूंदो आहे। ईअं कयो अथई न कसम सां वरी बर्गर पूरे पाकिस्तान जी हिकिड़ो अंब ख़राबु थियो न, किथां शिकायत आई न, कश्मीर तो यहाँ गारंटी है इंशाल्लाह। हाजी साहब हिंदाने लगाए थे, हम लोगों ने भी 1.5 करोड़ रुपए नुकसान खा के आए हैं। घणो कई? 1.5 करोड़ रुपए नुकसान। तो लंगड़ो ॾेखारियां तव्हांखे, हाँ, लंगड़ो लंगड़ो ॾेखार। सिरोली। इनसे पूछते हैं कि ये डेली कितना कमाते हैं, और इन्होंने ये तो बता दिया कि ये इन्होंने 13,000 रुपए से स्टार्ट लिया था। ये हाल इनसे है। आगे पूछेंगे कि डेली कितना कमाते हैं, इस कारोबार में ये किस तरह लोग आ सकते, करना चाहिए भी या नहीं करना चाहिए, क्योंकि कारोबार है, नफ़ा भी है नुकसान भी है। अब सही। बिस्मिल्लाह करे खोल, साईं अभी कच्चेपन में है। अल्लाह जो नालो वठी ॾिसूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये साईं दशहरी, दुसेरी। इसका कलर ऐसा ही होता है, हल्का सा ऐसा पीला होता है, जैसे ये नहीं है। हाँ हाँ, ये भी ब्रांड दूसरी है, 1 नंबर अच्छा जी। सही है, ये हम वॉश करके लगाते हैं माशाल्लाह जबरदस्त। कितनी वैरायटी हैं भाई? वैरायटी लंगड़ा, दशहरी, चोरसा। दिखाए ना, अभी चोरसा लंगड़ा आ- दिखाए। बिस्मिल्लाह लंगड़ो लंगड़ो, जी। कल लगो ना कच्चो आना बनी लगना है इनके तैयार थियण में। अच्छा। इनजो पर माल कलर तो ई थोड़ो हूंदो। घट है यार, घणी हूंदियूं 100 सवा पेटी हूंदियूं, 200 न पेटी न साईं हिनमहिल 400 पेती आहे, वयूं राति 400 कोन्हे यार। हू 70 हू कुंड में पई आहे। हाँ। हे 21, हे 10, हे 17, हे मार्को लॻल आहे न, हे 45, हे 22 मार्को लॻल आहे न सॼो, हो 32, हो ये बावी 27, किथां आहिनि यार, ईअं न कर। 22 एॾी न ओयो साईं 22। न भले लिखियल हुजे हाणे 22 थोरी आहिनि। 4 4 ऐं 4 8 8 ऐं 3 11 11 ऐं 14 15 पेटी आहे यार। ही 15 5 हिते काथे रखियो हूंदा आहिनि हेॾा मिक्स में, मार्को लॻल हूंदा। ईअं न कर न यार, वाह न वञ न असांखे। वाह कहिड़ो हाणे तव्हां ख़रीद था कयो। ख़रीद नथा कयूं, माण्हू त ॾिसंदा न, माण्हू चवंदा यार ही जेको ॿुधाए थो माना पोइ वधाए चढ़ाए थो ॿुधाए। न न वधाए चढ़ाए, मार्को लॻल आहे न तव्हांजे साम्हूं। अच्छा सही। हाणे ही मूंखे ॿुधाए, जी जी। ही माल कीअं थो वठी, किथां थो वठी? माल हितां बागताम ईंदो आहे, हितां मंडी मां वठंदा आहियूं। मंडी मां वठो था? जी जी। बाग मां किथां थो वठी? बाग मां हेॾां पंहिंजो वेझो ई आहे शहर जो नालो न आहे ख़बर, मां घटि निकिरंदो आहियां, मुंहिंजो पार्टनर जाम। ईंदो आहे, ख़रीदारी हो कंदो आहे घणी। टंडेजाम साइड खां, टंडवाला यार। बाग कहिड़े बाग तां वठंदो आहे, कहिड़े पासे तां रफ़ीक, कहिड़े बाग तां ईंदो आहे अंब? ही कॾहिं माल आयो तो वटि? किसाना किसाना मोरी। किसाना ही माल कॾहिं आयो तो वटि?
इनखे साईं 4 ॾींहं थी विया आहिनि। 4 ॾींहं कहिड़ो वरितो ही छा हिसाब वरितो तो पेटी? ही सिंधड़ी आहे, ये पेती न गोदन हूंदा आहिनि, कटा आहिनि न हा, अहिड़ा कटन में वठो था। अहिड़ा नंढा कटा हूंदा आहिनि। सही है। इनमां हाँ पोइ मूंखे अच्छा इहो ॿुधाए न त मिसाल तूं पेटी में माल शिफ्ट कयो तोखे घणे पइजी वई पेटी? उहो लिखियल आहे जो खातो अंदाज़न पेटी ते भला घणो ई बचत आहे तोखे? फ़िलहाल ही वञे थो, कल खां डिवाइड थियो छो तयारु करे दादा मोकिलियूं न हा त ही कमु स्टार्ट करे चौथो ॾींहुं आहे। शुरूआती तो कल कई है? न 4 ॾींहं थिया आहिनि। 4 ॾींहं थिया आहिनि। ख़रीदारी करे रखूं था त तयारु था कयूं, अहिड़ो थिए थो न हा पोइ था हिन जो रेट सही थो मिले। कचो आहे न हा उहो कचे जो रेट सही नथो मिले। ही कहिड़ो माल पियल आहे? ए देसी देसी ॾेखार। देसी बिस्मिल्लाह। 500 पेटी माना तूं ये वापारियुनि खे ॾींदो हूंदे जेके ॿाहिरां ईंदा हूंदा? हाँ ऑर्डर जो भी ईंदो आहे, कुझु कमीशन ते ॾींदा आहियूं। अच्छा हाँ हे देसी आहे माशाल्लाह। देसी। कलर ॾिसो, माल ॾिसो। सही है माशाल्लाह। ही घणे पेटी पियो हलाई हिते? ही सस्तो आहे, अंदाज़न 90 रुपया किलो। 90 रुपया किलो। ऐं सिंधड़ी? सिंधड़ी भी 90 रुपया किलो। 90 रुपया किलो आहे। जी अलमास ॾेखार, अलमास चाचे किथे माना लॻल आहे? 200 रुपया वो वॾो रेट गलत पे बुधाए चाचे। वहाँ पे कल मैंने मालूम किया था तो वो चचा बता रहे थे सिंधड़ी का 200 रुपये किलो। हेॾे आहे शाहनवाज़, अलमास कहिड़ो आहे? अलमास ॾिसो, अलमास ब्रांड आहे। अलमास देखा सिंधड़ी ब्रांड है, 400 ब्रांड है। हेमल आगाटो जो है ना अलमास है, जो फर्स्ट टाइम उतरता है, सबसे पहले जो लोग खाते हैं। अलमास है देखो केड़ो आ। इनसे पूरी स्टोरी सुनते हैं कैसे इन्होंने काम स्टार्ट किया था। थोड़ी थोड़ी इन्होंने बताई है, बता रहे थे कि इनके वालिद मजदूरी करते हैं। अलमास ये भी अभी अलमास। कच्चे पन्ने हैं, ये अभी ना बिल्कुल जैसे वो नहीं देखा आपने हाँ। सिंधड़ी, ऐसा हो जाएगा ये। हिन रेट छा है? इहो साईं 100 रुपया किलो। इहो 100 रुपया होलसेल जो कम है, हिकिड़ी पेती वठो या 1000 पेती वठो, रेट हिकिड़ो ई आहे। रेट हिकिड़ो होलसेल। ऐं मार्केट में घणे विकामे थो? मार्केट सॼी हैदराबाद मंडी खां सस्तो हलाईंदा आहियूं। शाहीं बि असां कमु सभिनि खां सस्तो हलाईंदा हुआसीं। हा बाक़ी छा जो कमु हो तुंहिंजो? असुल छाहीं? हिंदाणो, तरबूज। छाहीं सिंधी में छाहीं, उर्दू में तरबूज, ऐं कोली चवंदा आहिनि मतीरो। अच्छा जी जी। हाणे मूंखे तूं पंहिंजी स्टोरी ॿुधाए ऐं इहो बि तोखां पुछां थो तूं डेली घणो कमाए वठी ईंदो या महीने जो हिसाबु आहे? कीअं स्टार्ट थियो? तुंहिंजो वालिद साहब छा कंदो? कीअं तूं हिते आएं, कॾहिं आएं? उहो हुते अनाज मंडी में मज़दूरी कंदो आहे, हिमल बि कंदो आहे। अच्छा जी हुते मज़दूरी जेकी बोरियूं खणंदा आहिनि। हा पोइ हिते मां बसर जो कमु कंदो हुउमि, पर मज़दूर जो ॿार पराओ पैसो हथ में अचे थो न। हा बसर जो कमु तव्हांखे ख़बर आहे 2022 में केतिरो महांगो थी वियो। हा पोइ माना 10 बोरियूं जेके माना मां खणी ते खपाइण त 2.5-3 लख रुपया सेल थिए। पोइ अच्छा। पैसा हुननि ॼणा हुजनि 3 ॾींहंनि खां पोइ। हा पोइ ईअं मूं लाइ किताब फुल थियनि, न को हिसाबु न को किताब। पोइ मां घर सुतो पियो आहियां, पोयां मज़दूर पिया कमु करनि, हे हो हा बसि उन में घणो नुक़सानु। थोरो कयो घणो कयो माना माण्हू पंहिंजे हथ में करे, पाण करे, सही आहे। पंहिंजी निगरानी में करे, न त करे ई न। पोइ तूं कीअं शुरूआति वरिती? अंब जी मां अनाज मंडी वियो हुउमि, पोइ हुते माना चवनि पहिरीं अचु असां खां पहिरीं दुकान जो तालो खोल, उहे चवनि। पोइ वरी चवनि पोइ हारी ॾे, वरी हुनजो माइट आयो मूंखे चयो हुनखे चांहि चई आहे, उन ते में कावड़ आई। कमु बि हिकिड़ो हफ़्तो कयो, भॼी आएं? भॼी आहे। मां पंहिंजो कमु स्टार्ट कंदुमि, पोइ अंब में लथो हुउमि, छो जो बसर जो रेट बि किरी पियो, आलू में चाढ़ो न हो। अच्छा हाणे इहे सभु ईअं चवंदा आहिनि त भाउ तव्हां इहे कमु करिणो आहे, कमु शुरू करिणो आहे त पहिरीं इहे कमु कयो, ॿुहारियूं ॾियो, फलाण। इहो कमु करण खां सवाइ माण्हू अची सघे थो? ई बिज़नेस जे करिणो हूंदो आहे न, उहो पाण कंदो आहे। हिन में रिक्स। पोएं साल मां सम्झो कमाईंदो न हुयुमि महीनो पूरो, छा ॿुधो अञा नुक़सानु कयो हूंदो थोरो घणो, या पैसा बराबरि कया, उन खां पोइ कमायुमि मां। अच्छा हिन खे मेन मसइलो जेको हूंदो आहे न हिन जो, इहो पचियल आहे न, हिन महिल टाइम न आहे अहिड़ो। सही। छा ॿुधव अहिड़ो कंहिं वटि तव्हांखे अंब हिन कलर में मिलंदो, न त पूरी मंडी में न मिलंदो। हिन जो जेको मेन प्रोसेस हूंदो आहे न, वॾो मथे जो सूर हिन खे तयारु करणो हूंदो आहे। पोइ तूं घणा कलाक रोज़ सुम्ही थो? मां सही ॾिसां, सही हा कल सुतो हुउमि सुबुह जो 9 बजे खां वठी 2 बजे ताणी। उन खां पहिरीं 2 ॾींहं 48 कलाक न सुतो हुउमि, पूरो 48 कलाक। अच्छा 48 कलाक हिते ई हुउमि, गेट बि न टुपियो हुउमि ॿाहिरि, छो जो पहिरियों ॾींहुं हो न ख़रीदारी, वरी पैकिंग, लेबर जे मथां बि लेबर वरी माना जेको आहे न पंहिंजो कमु छॾाईंदी आहे। बसि तुंहिंजो माना अंदाज़ो छा आहे
महीने में घणो कमाए वठी दो इन असांजो कारोबार टारगेट जेको आहे न अंब में सही रहिया टारगेट असांजो 1 करोड़ जो असां ॿिन्हिनि जो ॿियनि खे असां माइटनि खे रसींदा आहियूं न पर ये हकीकत है जेकॾहिं माण्हू महिनत करे करोड़ जा 10 करोड़ कमाए सघे थो कारोबार आहे हिन में करोड़ जी त जाइ न आहे अच्छा हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तूं ईमानदाराणी सलाह ॾे तो जहिड़ा नौजवान सिंधी नौजवान जी, जेकॾहिं जी, ही कमु जी। करणु चाहिनि माना फ्रूट जो या सब्जी जो अहिड़ो को तरीक़ो ॿुधाए भले घणा हुननि खे ख्वाब न ॾेखार थोरो रोज़गार कनि नुक़सान खां बचनि नुक़सान न थियनि नुक़सान ऐं महिनत ज़ाहिर आहे माना जेके कमु करिणो आहे महिनत करणी आहे उहो ई हिन तरफ़ अचे न त हर को न अचे बिज़नेस महिनत आहे हिन में। तव्हांजे ऐं असांजे चवण खां कोई स्टार्ट कान कंदो कोन असां कंदो। हुननि खे मोटिवेट कयूं या हे हो न हा, कंदो न। हिकिड़ो माण्हू खे पंहिंजो शौक़ु हूंदो आहे मूंखे शौक़ु। पंहिंजो शौक़ु हो हा मां शाही में पहिरीं ॻाल्हि जेकी आई न रमज़ान खां पहिरीं 3 ॾींहं पहिरीं आई हुन में लखो रुपया नुक़सानु कयो हा मां चयमि न कमु करिणो आहे त करिणो आहे मां सभु वञनि पोइ कमाई घणो आख़िर में आख़िर में साईं सही रहिया तव्हांखे हा। 12 लख रुपया महीने में न 25 ॾींहं कमु कयो बाक़ी नुक़सानु ठीकु ठाक कयो अच्छा। नुक़सानु न कयां त महीने में 25 माना नुक़सान उहो पूरो कई न पोइ हा, उहो पूरो कम- करण खां पोइ 12 लख जी रुपया जी कमाई जी जी सही है असां चवंदा असां 6 न खपायूं असां टाइम खपायूं अच्छा अली मुझे बताओ महीने में कितना कमा लेते हो इस कारोबार से भाई अभी स्टार्टिंग है बड़े ये है ना बड़े पैमाने पे बिजनेस है हाँ। रमजान का करा फिर बिल्कुल फारिग हो गए थे अच्छा अभी आए अभी चौथा दिन अभी ये तैयार होके अभी ये जा रहा है अभी जो कल गया ना उसकी रिपोर्ट अभी आ जाएगी 12-1 बजे कि वो कितने का बिका और ऑर्डर पे भी जाता है जैसे कल हमारी कोई 50 एक पे थी ऑर्डर पे गई थी वो 200 रुपये वो मालिक साथ होता है क्योंकि खरीदारी और तैयार करना हमारा होता है अच्छा तो टारगेट क्या है सीजन में 1 करोड़ 1 करोड़ रुपए जी जी कितने महीनों में ये 2.5 महीने है 2.5 महीनों में जी अच्छा आपको देखकर कुछ लोग ऐसे बोलेंगे यार इसने कभी 1 करोड़ साथ देखे भाई मैं नहीं बोल रहा ये देखो ये मेरा हुलिया देखो सही है कपड़े देखो ये क्योंकि हम खुद ये करते हैं काम किसी और के नीचे क्यों करें ये है ना अभी ये पेटी मैं भी उठाऊंगा मजदूर भी उठाएंगे लेबर भी आने वाली है अभी वो अभी सो रही है सही है वो अभी सो रही है हमने रात को सिर्फ 2 घंटे सोए सुबह 6 बजे उठ गए 3 बजे सोए 2 बजे उठ गए अभी आज मुल्तान की लोडिंग होगी देखे क्यों नहीं है सही है इससे पहले हमने सर्दी का आइटम बेचा था ये टोपी जोरा पे दस्ताने 100 रुपये पूरी सिंध में लोडर पे फट्टों पे हमने अपनी लेबर रखी हुई थी ये किसी ने ये जो वीडियो आप देखेगा ना किसी ने लिया होगा 100% कहता हूँ हाँ उसमें भी हमने माशाल्लाह करने का 20 कितना लाख कमाया? 20 लाख रुपए 2.5 महीने में 20 लाख रुपए 10 टीए और 10 लोडर और कौन था आपके साथ ये पार्टनर मेरा इनका नाम क्या है ये रफीक अली कोरेजो कजन है मेरा खाला साहब मीर साहब को ये इंटरव्यू दे रहे हैं कोरेजो साहब ये डाढ़ हाणे तो घणा न तो दोस्त है न सर डाणो असां त थोरो मतिलबु को मतिलबु सौ मां हिकिड़ी डाढ़ आहियूं त ॾाढे नाणो न सर हाँ जी सर उतां जोराबन मां 20 लाख रुपया कमाया जी सर सर 20 लख त कुझु न आहिनि जेके असां हिन ते सर्च कयो त 20 करोड़ माण्हू कमाईंदो आहे सीज़न में जेको एक्सपोर्ट थो करे मतिलबु इम्पोर्ट एक्सपोर्ट जंहिंखे ॿाहिरि जो कंदा आहिनि पर उहे ख़ासि करे असां सिंध में कोन्हे पंजाब जा माशाल्लाह हा पंहिंजा सिंधी हिते केतिरा आहिनि बिजनेस में ना घटि आहिनि तमामु घटि सर त सभ मां तक़रीबन 95% मज़दूर आहिनि 5% मुश्किल सां 5% उहे बि हाणे नवां लथा आहिनि माशाल्लाह सुठी ॻाल्हि माना हिनखे कारोबार खे छा शर्म महसूस थो थिए छा थो थिए न सर शर्म कीअं माशाल्लाह न सिंधी माण्हुनि खे हा सिंधी माण्हुनि खे त उहो तव्हांखे ख़बर आहे असांजी साइड ते हलो पर कहिड़ी बि साइड ते कहिड़ी सिंध जे कहिड़े बि शहर में हलो जीअं होटलियूं भरियूं पियूं आहिनि साईं ओताकूं भरियूं पियूं ओताकुनि जो ख़ैर हिमल सिस्टम वियो आहे हलियो नौजवान ॾिसनि नंढे नंढो ॿार ॾिसनि मोबाइलनि में लॻाई आहिनि हा कारोबार ऐं बिज़नेस जी का ॻाल्हि ई कोन हूंदी जंहिं गली में जंहिं जॻह थींदो कारोबार जी त ॻाल्हि ई कोन हूंदी हेॾी का ये टोपी जोरा पे जेको तव्हांखे ॾसियो विच में परफ्यूम जो आहे इनमें बि न आर के लिखियल आहे ॿार आर के लिखियल हो न आर के इनखे असां ब्रांड ठाहिण था चाहियूं दुकान लगायो ब्रांच असांजी हिते हलानागा ते ईंदी मेन ब्रांच बाक़ी जेके सिपलार असां पाण कंदा हुआसीं लोडर फटो न आहे अहिड़ो उहो वञे थो साम्हूं इनखे इहो ॿाहिरां ई लॻल हूंदो इन ते माल पियल हूंदो 100 रुपए सेल पूरी सिंध में अहिड़ी जॻह ते माना असांजा माण्हू खणी वेंदा जिते चवंदा घोट की खणी वेंदा अगवा करे वेंदा उते वञी पुॼंदा हुआसीं डेली घणी सेल थींदी
डेली तकरीबन 5-6 लाख रुपए थी। अच्छा जी जी फील ऑर्डर कंदो 40-50-30 बाकी एड़े रेड़े ते भी आया वेझो वेझो रोटी वारनि खे तव्हां मज़दूरी ॾींदो या कम जी न दिहाड़ी भी सभिनी जी हुई कुछ जेके आहे न कुछ कमीशन ते आहे माना 2 कमीशन ते आहे बाकी सब दिहाड़ी हुई पंहिंजो खर्च। तो दोस्तों लंगड़ा अभी पक रहा है, अभी है कच्चा, लेकिन इसको पकाने में थोड़ी मेहनत लगेगी। इसी तरह जिस तरह अली मेहनत करके मजदूरी करके आगे बढ़ने की कोशिश कर रहा है, अभी उसका सफ़र शुरू हुआ है, अभी मंजिल इसकी बहुत है दूर। तो दोस्तों मेहनत मजदूरी में को एम कोने को एब कोने, तव्हां मेहनत कयो, कारोबार जेको बि कयो नंढे पैमाने खां शुरू कयो, वॾा ख्वाब न ॾिसो, जुस्तजू जारी रखो, अल्लाह ते तवक्कल रखो, बेड़ा पार थी वेंदा। मेहनत कयो, हीउ तमामु सुठो कारोबार आहे, भाॼी जो कारोबार हुजे, फ्रूट जो कारोबार हुजे, हिन में सुठो प्रॉफिट आहे। तव्हां रिटेल खां शुरू कयो, आहिस्ते आहिस्ते स्टेप बाय स्टेप जेको आहे तव्हां अॻिते अचो। ऐं भली ॻाल्हि इहा आहे त हीउ त वॾे पैमाने ते कमु करे थो, पर जेके नंढे पैमाने ते कमु कंदा आहिनि उन्हनि लाइ सुठी ॻाल्हि इहा आहे त सुबुह जो 3-4 कलाक कमु आहे, ईअं ई आहे न, त अॻिते वधो। मंडी में हीउ हिते वेठो आहे, हिनखे जेकॾहिं टाइम हूंदो तव्हांखे मशवरा ॾींदो, जे न तजुर्बेकार माण्हुनि खां मशवरो करे पोइ अॻिते वधो। पैसा न सीड़ायो, इन्वेस्टमेंट का बि न कयो, पंहिंजी महिनत जी इन्वेस्टमेंट कयो। को बि कारोबार कयो था, कारोबार कयो, इरादो मज़बूत कयो। मूंखे ख़बर आहे 1000 माण्हू ॿुधंदा, उन मां 100 माण्हू जेको आहे इरादो कंदा, 100 माण्हू कोशिशि कंदा ऐं शायदि को हिकिड़ो मज़बूत इरादो करे कारोबार शुरू करे। तो इहे हाल आहिनि। पर वरी मां इहो चवंदुसि जेतिरो कारोबार में मज़ो आहे उहो नौकिरी में मज़ो न आहे। भले तव्हां केतिरा वॾा ऑफिसर थी वञो, ऑफिसर थी ज़िंदगी तॾहिं आसाइशनि सां भरपूर गुज़ारींदव जॾहिं हराम जी कमाई खाईंदव, जॾहिं रिश्वत वठंदव। पर तव्हांखे कारोबार में इहो करण जी ज़रूरत न आहे। जेके नवां दोस्त आहिनि पंहिंजे भाउ चैनल सब्सक्राइब कनि त जीअं तव्हांखे अहिड़ियूं असां स्टोरीज़ ॾेखारे सघूं। वॾी महिरबानी, माशाअल्लाह।